कंडियारो में एरीगेशन एम्प्लॉइज़ यूनियन रोहिणी डिवीज़न कंडियारो जे मुलाज़मनि पारां मुतालबनि जी मञता लाइ डिवीज़न ऑफिस अॻियां बुख हड़ताल कैंप क़ाइमु करे मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अलाह ॾिनो मल्हा फ़क़ीर अयाज़ अहमद मंगरियो, इनायतुल्लाह सुमरो, शेर मोहम्मद मंगरियो, अली नवाज़ आलमाणी, करीम ऐं ॿियनि नाहीने चयो त एरीगेशन खाते में BPS 1 खां 4 ताईं भर्तियूं करण जो इख़्तियार डिप्टी कमिश्नरनि खे ॾिनो वियो आहे, जेको अमल सरासर ग़लति आहे। हुननि जो चवणु हो त डिप्टी कमिश्नर्स जी निगरानी हेठि थींदड़ इंटरव्यू कैंसिल करे आपाशी खाते जे बाला ऑफिसरनि ते मुश्तमिल डिपार्टमेंट सिलेक्शन कमेटी जोड़े भर्तियूं कराई वञनि। हुननि चयो त एरीगेशन खाते में फ़ौती कोटा ते अमल न थी सघियो आहे। जेके मुलाज़िम रिटायर थी विया आहिनि उन्हनि जे औलाद खे कोटा तहत नौकरियूं ॾिनियूं वञनि। हुननि मुतालबो कयो त एरीगेशन जे मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा फ़ौरी तौर ते मंज़ूर कया वञनि, ॿी सूरत में सख्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।